खंड मौजूदा शक्ल में कीअं आया। धरतीअ जे जनम खां अॼु ताईं मथाछिरे ते केतिरियूं ई तब्दीलियूं ईंदियूं रहियूं आहिनि, जंहिंजा केतिरा ई साइंसी कारण आहिनि। अॼु खां लॻभॻि 20 करोड़ साल अॻु असांजी धरतीअ ते हिन वक़्तु नज़र ईंदड़ जुदा जुदा खंड इन शक्ल में मौजूद न हुआ। उन वक़्तु फ़क़ति हिकु सुपर कॉन्टिनेंट यानी महाखंड जो वजूद हो, जंहिंखे पेंजिया चयो वेंदो हो, ऐं उन वॾे खुश्कीअ वारे हिसे जे हर तरफ़ तमामु वॾो समुंड हो, जंहिंखे पैथलासा चयो वेंदो हो। अॼु जा समूरा अलॻि अलॻि थियल खंड असल में उन ई महाखंड पेंजिया जा टुटल हिस्सा आहिनि। इहा थ्योरी ॾींदड़ साइंसदान अल्फ्रेड वेगनर हो। वेगनर मूजिबि उन वक़्तु गॾियल महाखंड ते रेडियो पाईंदड़ जानदारनि जो वजूद पइजी चुको हो। धरतीअ जे मथाछिरे ते ज़मीन जे वॾनि टुकरनि प्लेट्स जी मामूली हरकत हर वक़्तु जारी रहे थी, पर इहा हरकत जॾहिं वॾे पैमाने ते थिए थी त धरतीअ जे मथाछिरे ते तब्दीली नज़र अचे थी, पर इहा तब्दीली लखनि ऐं करोड़नि सालनि खां पोइ महसूस करे सघिबी आहे। धरतीअ जे प्लेट्स जी अहिड़ी हरकत सबबि महाखंड मां आहिस्ता आहिस्ता नंढा हिसा थियण लॻा ऐं अहिड़ी रीति असांजे मौजूदा खंडनि जो जनम थियो। अल्फ्रेड वेगनर मुताबिक़ प्लेटुनि जे तिरकण या हरकत सबबि सभ खां पहिरियां पेंजिया सुपर खंड जा 2 हिसा थिया, जंहिंजे उतरे हिसे खे लारेंसिया ऐं ॾाखणे हिसे खे गोंडवाना चयो वियो। उन्हनि ॿिन्ही खुश्कीअ जे वॾनि हिसनि जे विच में जेको समुंड जो पाणी अची वियो, उनखे थैट्स समुंड जो नालो ॾिनो वियो। टेक्टोनिक प्लेट्स जे टकराइजण सां वॾे पैमाने ते ज़िलज़िला ईंदा आहिनि ऐं लावा ज़मीन जे मथाछिरे ते निकिरी ईंदो आहे। जॾहिं प्लेटूं टकराइबियूं आहिनि त नवां जाबलू सिलसिला बि वजूद में ईंदा आहिनि। पेंजिया मां अलॻि थियल उतरे हिसे लारेंसिया मां अॼु जा उत्तर अमेरिका, यूरोप ऐं एशिया खंड वजूद में आया, जॾहिं त ॾाखणे हिसे गोंडवाना मां अॼु जा ॾखण अमेरिका, अफ्रीका, ऑस्ट्रेलिया ऐं एंटार्कटिका खंड वजूद में आया। हाणोको इंडिया जेतोणीकि हिन वक़्तु एशिया जो हिस्सो आहे, पर इंडिया अॻु में गोंडवाना महाखंड जो हिस्सो बणियल हो ऐं मौजूदा अफ्रीका ऐं इंडिया हिक ई प्लेट ते मौजूद हुआ, पर आहिस्ता आहिस्ता अंदरूनी हरकत सबबि उहे प्लेटूं बि खिसकण लॻियूं। ईअं इंडिया जी प्लेट अफ्रीका खां जुदा थी एशिया सां वञी टकराई ऐं इंडिया जो लद्दाख वारो हिस्सो वञी एशिया खंड सां टकराइजी वियो। जॾहिं बि टेक्टोनिक प्लेट्स जो अहिड़े क़िस्म जो टकराव थींदो आहे त ॻोरे पासे वारी प्लेट हेठां पासे, जॾहिं त हल्के पासे वारी प्लेट मथां पासे हरकत करणु शुरू कंदी आहे। जॾहिं उन्हनि ॿिन्ही प्लेटुनि जो ज़ोरदार टकर थियो त हिमालय जाबलू सिलसिलो वजूद में आयो। इहो समूरो अमल थियण में करोड़े साल लॻा आहिनि। मौजूदा इंडिया अलॻि टेक्टोनिक प्लेट ते बीठल आहे, जेका मुसलसिल हिमालय तरफ़ सुरंदी पई वञे, जंहिं सबबि माउंट एवरेस्ट ऐं हिमालय जे ॿियनि चोटियुनि जी बुलंदीअ में पिणु इज़ाफ़ो थी रहियो आहे। जेकॾहिं असीं हाणोकनि सभिनी खंडनि खे खणी हिक ॿिए सां मिलाईंदासीं त इन ॻाल्हि जो अहसासु थींदो त उहे सभु हिक ॿिए खां टुटल हिसा आहिनि, जिन खे जोड़े हिकु कबो त ॿीहर पेंजिया सुपर कॉन्टिनेंट जुड़ी वेंदो। महाखंड जे हवाले सां अल्फ्रेड वेगनर तहक़ीक़ जी रोशनी में हिकु पुख्तो दलील इहो बि ॾिनो त पेंजिया महाखंड जिन जायुनि तां मौजूदा खंडनि जी सूरत अख्तियार कई, उन्हनि अलॻि थियल ऐं हाणे हिक ॿिए खां घणो परे वियल जबलनि में तमामु घणियूं हिक जहिड़ायूं आहिनि ऐं उन्हनि में मिनरल्स बि साॻे ई क़िस्म जा मौजूद आहिनि ऐं उन्हनि में ॿियूं बि केतिरियूं हिक जहिड़ियूं आहिनि जेके अल्फ्रेड पंहिंजी तहक़ीक़ जी रोशनी में साबित कयूं आहिनि। अचो त साइंस खे हीअं सां हंडाए पंहिंजी ॼाण जी खाण में वाधारो कयूं ऐं वहमनि ऐं विसवसनि वारी दुनिया मां आजको हासिल कयूं।